जी मोहब्बत या खैर जी मोहब्बत ना आहे जे वहाबिन के धोखो लगो आ वहाबी चवन था तो बस एकड़े अल्लाह सा मोहब्बत रखो बी शे खैर आ गैरुल्लाह सा मोहब्बत न रखो असी चवन था तो जेके अल्लाह जा प्यारा हन ये गैरुल्लाह जी मोहब्बत ना है या बैन अल्लाह जी मोहब्बत जे मदीने वाले मीर जे अहले बेतन सा मोहब्बत आ तो इया भी मुझे सोने महबूब जी मोहब्बत आ जे हसन हुसैन सा मोहब्बत आ तो इया भी हबीबन करीमन जी मोहब्बत आ जे उन्हनि जी आल सा क़यामत ताईं अचण वाले अहले बेतन ऐं सैयदन सा मोहब्बत आ तो इया भी दरअसल मदीने वाले मीर जी मोहब्बत तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल निस्बत वारी हर मोहब्बत इंसान जे ला कामयाबी जो ज़रियो हूंदी आहे जेके मोहब्बत मिली वई उन्हें के बिनी जहानन जा खजाना मिली विया जे वटि महबूब जी मोहब्बत ना है यो सुन्यो आ सखणो आ ठंडो आ खाली आ भली दौलत वारो हुजे भली पैसे वारो हुजे भली माल वारो हुजे पर जे महबूब जी मोहब्बत ना है तो यो ठल्लो तते ते वेठो आ पैसो न थस दौलत हड़ में न थस पर जे मदीने वाले मीर जी मोहब्बत थस तो इन्हें जड़ो ताजर इन्हें जड़ो तवंगर बियो को आहे ही को जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह असहाबी इसको करे या रसूल अल्लाह ओ मुझे सुना हबीब मुखे बुधायो त क़यामत कदे थींदी सुनन अबू दाऊद में हदीस आ तिरमिजी में हदीस आ इब्न माजा में हदीस आ हदीस जे बेशुमार किताबन मुख्तलिफ अल्फाज सा इन हदीस के रिवायत कयो आ असहाबी अर्ज तो करे या रसूल अल्लाह कुर्बान वञा मुझो अब्बो अमड़ अव्हां सा कुर्बान वञे बुधायो त क़यामत कदे कायम थींदी मुझे सोने हबीब फरमायो ओ क़यामत जे बारे में पुछण वारा बुधाए त क़यामत जे ला छा ठायो थई क़यामत जो पुछण वारा क़यामत जे ला ठायो छा थई उन जी का तैयारी भी कई थई कि न अर्ज़ तो करे मुझा सोना हबीब घणियूं इबादतूं मूं वटि कोन्हनि घणा नफ़िल घणियूं ज़िक्र इबादतूं मूं वटि कोन्हनि पर हिकिड़ो अमल मुंहिंजे हड़ में ज़रूर आहे हिकिड़ी शइ मूं वटि आहे साईं फरमाइनि था कहिड़ी शइ तूं वटि आहे अर्ज़ करे थो मुंहिंजा महबूब मुंहिंजी तोसां मुहबत आहे अल्लाह साईं उन जे रसूल से मुझी मोहब्बत आ मदीने वाले साईं फरमायो अल मरो मा मन अहब्ब व अंत मा मन अहब्बत क्या मुझे दिहाड़े में इंसान उन्हें सा गडू दो जंजी जैसा मोहब्बत हुंदी कैसा गडू दो गला कैसा गडू दो जंजी जैसा मोहब्बत हुंदी वो उन्हें सा गडू दो व अंत मा मन अहब्बत तू उन्हें सा गडू दे जैसा तुझी मोहब्बत असा भी तो चए ईमान आयण का पो असा के कदे भी एतरी खुशी नथी जेतरी उन्हें दी खुशी असा के हासिल थी जो मदीने वाले मीर वडी खुशखबरी बुधाई अब आहे कि न खुशखबरी साईं दा फरमाइन त जैसा जी मोहब्बत हुंदी क़यामत जे दिहाड़े में वो उन्हें
सां गॾु हूंदो। मामलो ॻाल्हि जी शुरूआत त थी हुई अमलनि सां। साईं पुछुसि त क़यामत जे लाइ छा ठाहियो अथई? ॻाल्हि त हली पई अमलनि जी, त कहिड़ो अमल ठाहियो अथई? पर जेॾी महिल मोहबत ताईं मामलो पहुतो त महबूब ने अमलनि जा शर्त ई विचों खणी छॾिया। हाणे बि तयारी जेका पहिरीं पुछूं पे इबादत ज़ुहद ताअत तक़वा नेकी परहेज़गारी, साईं फरमाइनि था जे मोहबत आंदी अथई त बस ख़ुशख़बरी आहे त अंत मा मन अहबब्त, जंहिंसां तुंहिंजी मोहबत आहे उन सां गॾु जन्नत में। पर अॼु हिकिड़नि जी मोहबत आहे कुकड़नि सां। आहिनि हिते बि शौक़ीन कोन? कुकड़ कच्छ में मेल जी ख़बर पए त नवाब शाह ते वेंदी, होॾे मोरो वञी ढकाईंदी। कुकड़ कच्छ में हिकिड़नि जी मोहबत वरी कुतनि सां, कुता धारनि घर में। साईं फरमाइनि था जे कुतो घर में पालियो आहे, जेको न खड़ जी चौकी जे न फसल जी हिफ़ाज़त थो करे, इहे शौक़िया कुतो पालियो अथसि त रोज़ानो इन जे दफ़्तर मां हिकिड़ो कीरात नेकिन जो खुटंदो। साहबनि जो कीरात छा आहे? पाण फरमाइनि त ओत जबल जे बराबरि हिकिड़ो कीरात हूंदो आहे। एतिरियूं नेकियूं उन जूं रोज़ खुटंदियूं जेको कुतो धारियूं वेठो आहे। कंहिंजी कुतनि सां मोहबत रखियो वेठो आहे। गाॾी ज़िम्मेदारो गाॾी लैंड क्रूज़र गाॾी में पोइ कुतो चढ़ियो वेठो। कुते खे हिकिड़ो माण्हू भाकुर पायूं वरी मुंहं खे खंडेसि बाबा बाबा बिस्मिल्लाह बाबा। हाणे कुते खे बाबा ही मुसलमानी आहे? कंहिंजी मोहबत माल सां, कंहिंजी मोहबत पैसे सां, कंहिंजी मोहबत कहिड़ी शइ सां, कंहिंजी कहिड़ी शइ सां। पर सुन्नी तोखे मुबारक आहे जो तुंहिंजी मोहबत मदीने वारे मुझे सोने हबीब खुशखबरी ॾिनी, मुबारक बिशारत ॾिनी त क़यामत जे ॾियारे माण्हू उन सां गॾु हूंदो जंहिंजी जंहिंसां मोहबत हूंदी। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या अपनी प्यारा इहा मोहब्बत अदना खे आला बनाए छॾींदी आहे। मोहब्बत मोहब्बत निकम्मे खे क़ीमती बनाए छॾींदी आहे। मोहब्बत इंसान जे दर्जन खे वधाए छॾींदी आहे। पर उहा मोहब्बत अल्लाह ऐं उन जे हबीब जी हुजे। पर जेकॾहिं उहा गंदी गैर वारी मोहब्बत अंदर में अची वियसि त उन जे दर्जे खे किराए तनस्सुर में ओड़ाह जहन्नम जे में किराए छॾींदी। ओ मुंहिंजा पीर प्यारा, मोहब्बत इहा हुजे जो दिल में अल्लाह ऐं उन जे हबीब जी सीने में सिक समायल हुजे। या अल्लाह जे प्यारनि सां मोहब्बत हुजे, अल्लाह वारनि सां मोहब्बत हुजे, मदीने वारे मीर जे प्यारनि सां मोहब्बत हुजे। इहा मोहब्बत बि दरअसल हबीबनि जी मोहब्बत आहे। असां बि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मा तक़ूल लिक़ौमिन अहब्ब क़ौमिन वलम युल्हिक बिहिम। या रसूल अल्लाह उन मोहब्बत जे बारे में छा था चओ, उन माण्हू जे बारे में छा था चओ कंहिं सां मोहब्बत रखी, कंहिं अल्लाह जे सालिह नेक दुर्वेश अल्लाह वारे सां मोहब्बत रखी पर मुलाक़ात थी न सघी, कचहरी थी न सघी, ज़ियारत थी न सघी। मुंहिंजा महबूब पर पुठ मोहब्बत रखी, इन मोहब्बत जे बारे में छा था फरमायो? मुलाक़ात न थी
गायबाना मोहब्बत रखी मुलाकात न थियण जा ॿ सबब थी सघनि था या मुफ़ासिले जी दूरी या ज़माने जी दूरी मुफ़ासिलो पंध परे आ हिकिड़ो मोहब्बत वारो मशरिक में आ जंहिंसां मोहब्बत रखे उहो वली मग़रिब में आ मोहब्बत रखण वारो सकरंड में आ पर जंहिंसां मोहब्बत रखे उहो बगदाद में आ मोहब्बत रखण वारो सकरंड में वेठो आ पर जंहिंसां मोहब्बत रखे उहो अजमेर में आ मुलाकात थी न सगी मुफ़ासिले जी दूरी आ या ज़माने जी दूरी आ अल्लाह जो वली अॻे दौर में थियो ही मोहब्बत वारो पोएं दौर में पैदा थियो मुलाकात थी न सगी पर पुठ अल्लाह वारे सां मोहब्बत रखी त इन्हे मोहब्बत जे बारे में या रसूल अल्लाह छा था फरमायो मदीने वारे साईं फरमायो त जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो लजम अल्लाह यौमल क़यामत बैनहुमा उन मोहब्बत वारे खे जंहिंसां मोहब्बत रखे इन्हनि ॿिन्ही खे क़यामत जे ॾियारे रब मिलाए छॾींदो फयक़ूल हाज़ा अल्लज़ी कुंत तुहिब्बहु फिया रब फरमाईंदो ही उन मोहब्बत जो बदलो थई जो मुझे खातिर मुझे प्यारे सां तो मोहब्बत रखी हुई उन मोहब्बत जे करे तोखे इन सां गॾाए छॾियो अथम अल्लाह वारनि जी मोहब्बत फ़ाइदो ॾिनो या न ॾिनो ॻाल्हायो ॻाल्हायो त सही ख़ुदा वारनि जी मोहब्बत फ़ाइदो ॾिनो या न ॾिनो हाँ जे हो चवे थो त बस हिकिड़े अल्लाह सां मोहब्बत रखो गैरुल्लाह जी मोहब्बत नफ़ो न ॾींदी अरे वलीउल्लाह जी मोहब्बत दुनिया आख़िरत जे ॾुखनि खां छॾाइण वारी ॻाल्हि सम्झ में आई साईं फरमाइनि था वजबत मोहब्बती लिलमुतहाब्बीन फिया वलमुतज़ाविरीन फिया वलमुतबादिलीन फिया हदीस कुदसिया रब्बे ज़ुल जलाल तो फरमाए त जे हिक ॿिए में मूं रब जे ख़ातिर मोहब्बत रखी अल्लाह वास्ते हिक ॿिए में मोहब्बत रखी आ इन जे लाइ मूं रब जी मोहब्बत वाजिब थी वई मुझी मोहब्बत इन जे लाइ वाजिब थी वई जे मूं रब जे ख़ातिर हली वञी अल्लाह जे सालिह बाननि जी ज़ियारत कनि था उन्हनि ते ख़र्च कनि था उन्हनि सां मुलाक़ात वञी कनि था इन्हनि जे लाइ मुंहिंजी मोहब्बत वाजिब थी वई सही बुखारी ऐं मुस्लिम जी हदीस आहे मुंहिंजे सोणे हबीब फरमायो त जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो को बि छपर न हूंदो छांव न हूंदी मोरी मना न हूंदो को बि अछो न हूंदो सवाइ रब जे अर्श जे साये जे पोइ ॿ माण्हू जन हिक ॿिए में अल्लाह वास्ते मोहब्बत रखी आहे इहे क़यामत जे ॾियारे में रब इन्हनि खे अर्श अज़ीम जे पाछे हेठो विहारींदो والرجلان تحابا في الله عز وجل اجتمعا عليه وتفرقا عليه قیامت जे ॾियारे में इहे ॿ मर्द अर्श जे साये में हूंदा जेके अल्लाह वास्ते मोहब्बत रखियूं गॾिया मुलाक़ात कयूं त बि ख़ुदा वास्ते जे जुदा थिया त बि ख़ुदा वास्ते इहे बि क़यामत जे ॾियारे अर्श मुअल्ला जे साये में हूंदा जेकॾहिं मुंहिंजी मोहब्बत हज़रत क़िबला साईं सूफ़ी अली शेर ख़ुदा साईं सदन दर्जन खे बुलंद करे हिकिड़ो आलिम ऐं सालिह सम्झी मूं सां मोहब्बत रखी दिलि जो ताल्लुक़ रखियो त ही अल्लाह जो दीन जो आलिम आहे सालिह आहे उन सां मोहब्बत रखे थो मदीने वारे साईं फरमाए त इहे ॿई मोहब्बत रखण वारा अर्श मुअल्ला जे साये में ॻाल्हि सम्झ में आई इहा अल्लाह वारनि जी मोहब्बत बि मदीने वारे मीर जी मोहब्बत तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल रिवायत करण वारो हज़रत
सैयदना अनस बिन मालिक सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु असहाबी सगोरो तो चवे असां महबूबन करीमन जी महफिल में वेठा हुयासीं हिकिड़ो माण्हू अचे गुज़रियो हिकिड़ो माण्हू अचे लंघियो महबूबन जी मजलिस में वेठल हिकिड़े असहाबी चयो त या रसूल अल्लाह इहो जेको वञी रहियो आहे इन असहाबी सां मां ख़ुदा वास्ते मोहब्बत रखां थो छाची ख़ुदा वास्ते इन माण्हू सां मां मोहब्बत रखां थो जेकॾहिं इहा मोहब्बत जाइज़ न हुजे हा त हुज़ूर मना कनि सां रोकिन हा त मूंसां मोहब्बत रख इन सां छो मोहब्बत रखी अथई पर महबूबन करीमन फरमायोसीं त जे तो इन सां मोहब्बत रखी आहे भला इनखे ॿुधायो अथई इनखे ॿुधायो अथई त मां तोसां ख़ुदा वास्ते मोहब्बत थो रखां जे नसीब मूं ॿुधायो कोन त मां पाण फरमायो उथ वञी ॿुधाईसि चईसि मूं तोसां ख़ुदा वास्ते मोहब्बत रखी आहे असां बि हुज़ूर जी महफ़िल मुबारक मां हुकुम मञी उथियो ऐं वञी उन वींदड़ खे चई दादा बि मां तोसां अल्लाह वास्ते मोहब्बत रखां थो हुन बि चयो त जे तूं मूंसां मोहब्बत रखींदो अल्लाह तोखे दुनिया आख़िरत में भलायूं नसीब कंदो सुभान अल्लाह महबूबन करीमन फरमायो त इहा मोहब्बत अल्लाह जे साले बानन सां नेक बानन सां मोहब्बत रखण क्या मजे ॾियारे उन सालेन सां गॾु जन्नत में वेंदो इन मोहब्बत खे एतिरी तरजीह छो ॾिनी वई छो इन मोहब्बत जो एॾो वॾो इनाम मुक़ररु कयो वियो त जीअं माण्हू सालिहनि सां सोबत रखनि उन्हनि सां मोहब्बत रखनि बुरनि जी यारी खां बचनि छो त यारी इंसान खे सुधारींदी बि आहे बिगाड़ींदी बि आहे ॻाल्हि सम्झो चोर असांजे यारी रखंदो त हिकिड़े ॿियारे चोर बणिबो न बीड़ी पीअण वारे सां यारी रखंदो हो वेठो कश हणंदो त आख़िर हिनखे बि हेराए विझंदो न टोटो ॾींदुसि मुफ़्त में छिके पुड़ियुनि जा शौक़ीन पुड़ियूं 2100 जी पुड़ी आहे हिते आहे कोन्हे के गुटके जा शौक़ीन के पुड़ियुनि जा शौक़ीन के चर्स जा शौक़ीन मुंहिंजा त इहे आदतूं आयूं किथों याद रखो ये जेकी बुरियूं आदतूं अथव दीन जी बि तबाही दुनिया जी बि तबाही सिहत जी बि तबाही आहे इन 2100 जी जेका पुड़ी आहे इन में हिकिड़ो मिंथोल नाले केमिकल विझनि था मिंथोल 10-15 सालनि जे खाइण खां पोइ केतिरा माण्हू मूं पाण ॾिठा आहिनि त हुनजो वात बंदि थी थो वञे हीअं वात खोले मानी खाइण जे लाइ वात खोले नथा सघनि मुंहिंजा पिनी प्यारा हे पंहिंजी जान सां ज़ुल्म वेठो करी पैसा बि पंहिंजा ख़र्च करी इहो ज़हर आहे ज़हर डॉक्टरनि जी तूं रिसर्च पढ़ी ॾिस तहक़ीक़ात हींअर जदीद आई आहे त इन जेके गुटको आहे मेन पुड़ी आहे इन में ज़हर आहे जंहिं मथां कैंसर पैदा थो थिए अहिड़ियूं मूसी बीमारियूं पैदा थियनि थियूं जंहिंसां सिहत बि तबाह अल्लाह बि नाराज़ अल्लाह जो हबीब बि नाराज़ असां पूरी यारी मझा त इहे कस लॻी थी वञे कुकड़नि जे शौक़ीन सां वेंदो त कुकड़ खाइण सेखारींदुसि चोर सां यारी रखंदो त चोरी सेखारींदुसि जे हुके जे मवाली सां यारी रखंदो त हुको पीअण सेखारींदुसि पर जेकॾहिं अल्लाह वारनि सां यारी रखंदो त मदीने वारे मीर जो दर ॾेखारींदुसि ओ मुंहिंजा पिनी प्यारा बुरी यारी खां बच बुरी संगत खां बच बुरी मोहब्बत खां बच मोहब्बत रखी त अल्लाह वारनि सां रख जंहिंजी मोहब्बत मां मदीने वारे जी मोहब्बत मिलंदी आहे जे मदीने वारे मीर जी मोहब्बत नसीब थी वई त क्या मजे ॾियारे हबीबनि सां गॾु जन्नत में हूंदे जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ मुझे प्यारा
जॾहिं मदीने वारे मीर जी मोहब्बत सीने में अची वई त तुंहिंजो रंग मटिजी वेंदो। मोहब्बत इंसान जो रंग मटाए छॾींदी। मोहब्बत मुहिब खे पंहिंजे महबूब जे रंग में रंगे छॾींदी। मोहब्बत रखण वारे जो हलणो निरालो बणिजी वेंदो। उन जी ज़िंदगी गुज़ारण जो तौर तरीक़ो उहो बणिबो जेको मदीने वारे मीर जी सुन्नत वारो हूंदो आहे। मोहब्बत जे मदीने वारे साईं सां मोहब्बत रखी उनखे नमाज़ बि वणंदी, उनखे दाढ़ी बि वणंदी, उनखे पटको बि वणंदो। उन जे ज़बान ते कार न हूंदी, गिला न हूंदी, गीबत न हूंदी, पर उन जे ज़बान ते विर्द हूंदो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मोहब्बत रखण वारे खे आज़माइश भी ईंदी, इम्तिहान भी थींदो। ख़बर तॾहिं पवे त सचो केरा कूड़ो केरा। ख़बर यार जी थी परख सां पवे, बिना परख जे यार हर को चवे। मोहब्बत जी दावा करण ज़बानी दावा चवे त मां आशिक़े रसूल आहियां, पर यार मोहब्बत वारे जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं पंहिंजे महबूब जो फर्मा बरदार थी ॾेखारे, हबीबन जो हुकुम मिली वञे, अमल करे ॾेखारे। इहो आहे सचो मोहब्बत वारो। पोइ उन मोहब्बत वारे रस्ते में आज़माइशूं बि ईंदियूं, इम्तिहान बि ईंदा, माण्हू बि खिलंदा, तोकूं बि थींदियूं, ठठोड़ियूं बि थींदियूं। जिस्मानी तरह आज़माइशुनि में मुब्तला बि थी सघे थो, पर इश्क वारो चवंदो जान कुर्बान कंदुसि, पर हबीबन जो दर कॾहिं न छॾींदुसि। हज़रत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु वरदा मुझे सोने हबीब ते कलमो पढ़ियो आ, ईमान आंदो आ, महबूबन जो गुलाम बणजी घर मोटियो आ। साल मुशरिकानी आ, मां जी जल मुशरिकानी आ। अर्ज़ थी करे त ओ साद मूं ॿुधो आ त तूं मुहम्मद करीम ते ईमान आंदो आ। चवे तो हाओ मुंहिंजी अमड़े दिल पंहिंजे दिलबर मुहम्मद खे ॾेई आयो। मां थी चवे तो साद मां घर में तोसां ॻाल्हाईंदी सां न सलाम कलाम न कंदी सां, तुंहिंजी मामी घर जी न खाईंदी मां जेसी मुहम्मद मुस्तफ़ा जो दीन न छॾींदे। फरमाए तो मुंहिंजी जीजल अम्मा, ओ मुंहिंजी जीजल अम्मा, मुंहिंजो सिर वञे जान वञे, पर मुस्तफ़ा करीम जो दर हाणे न छॾींदुसि। मां 3 ॾींहं गुज़री विया, बेहोश थी वई आहे, बिना खाधे पीते जे। जेॾीमहिल अखियूं पटियूं थई चवे सो मुंहिंजी अम्मा भली तूं नाराज़ रही या रंज रही या राज़ी रही, पर आउं कॾहिं बि पंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जो दर न छॾींदुसि। जो असां सिर जा सौदा कर वेठे नाल मदनी ते लॻी दिलियां, नाल कुंडल ते हो लॻियां दिलियां, असां इश्क दा कलमा भर वेठे, असां सिर जा सौदा कर वेठे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो हिन जे इस्तिकामत खे ॾिसी कुराड़ी मां चवे थी अब्बा भला जे तूं मुहम्मद करीम जो दीन नथो छॾी त मूंखे वठी हल, आउं बि कलमो पढ़ी मुस्लमान थी वञा। हज़रत सुमैया रज़ी अल्लाह ताला अन्हा और हज़रत
अम्मार बिन यासिर जी जीजल अम्मा मुझा दोस्तो हजरत अम्मार नहीं बीबी सुमैया इब्तदा अव्वलीन आगाज वारन मुसलमानन मझा मुझा दोस्तो जरिमल बीबी सुमैया जे ईमान आन जी खबर अबू जहल के पवे थी अबू जहल जो चवे तो सुमैया मोहम्मद करीम जे मथा छा तो भी माना दो फरमाई थी ओ अबू जहल दिल पंजे दिल पर मोहम्मद जे हवाले करे आई है अबू जहल तो चवे तो सुमैया सख्त सजा दी दो माए फरमाई थी जिस्म हाजिरा दिल तो दिल पर मोहम्मद करीम छा तो करे जो भला घोड़ा या भला उठ घुराए तो हिकड़ी साइण जी टंग हिकड़े में बधई बी बे जानवर में बधई जदो हाणे इन्हनि खे होॾे भॼाईंदुसि उनखे होॾे भॼाईंदुसि पोइ सम्झी थी तुंहिंजे जिस्म जो छा हाल थींदो ओ सुमैया हाणे वक़्तु थई मोहम्मद करीम जो दर छॾ मुस्तफा जो दीन छॾ साइण फरमाए थी ओ अबू जहल ही त हिकड़ी जान पर हजार जानियूं हुजन हजार सिर हुजन मदीने वारे मीर जे मथां कुर्बान करे छॾींदसि पर कॾहिं बि पंहिंजे सोने हबीब जो दर न छॾींदसि ओ दिलड़ी दिनम जा तोखे या वापसि वरण जी नहीं सिर जो कयो मुसोदो हाजत कुछण जी नाहे दिलड़ी दिनम जा तोखे रबी दिलड़ी दिनम जा तोखे मुझा मदनी दिलड़ी दिनम जा तोखे या वापसि वरण जी नहीं सिर जो कयो मुसोदो हाजत कुछण जी नाहे लाला मुझा दोस्तो झांकी जो हुन जानवर के होॾे डोड़ायो वञे थो हुन जानवर के होॾे डोड़ायो थो वञे साइण जो जिस्म चीर थी टुकड़ा थी वियो जान कुर्बान करे वेठी पर साइण चवे थी सिर वञे पर मुस्तफा जो दर न छॾींदसि सुभान अल्लाह ही आहे मोहब्बत मुस्तफा ही आहे इश्क रसूल जो जान कुर्बान थी वई सिर फिदा थी वियो पर मुझे सोने हबीब जो दर न छॾी साइण सुमैया जो शहजादो बचड़ो हजरत सैयदना अम्मार बिन यासिर रज़ी अल्लाह ताला अन्हु वारदा काफिर छा था कनि जो परंदड़ टांडन जे मथां हजरत अम्मार खे सुमारियो छा जिस्म इंसान जो छा परंदड़ टांडा जेॾीमहिल हजरत अम्मार खे टांडन ते सुमारनि था हुनजो जिस्म भुॼे पियो जिस्म कबाब वांगुरु पचे पियो काफिर टहकरे खिलनि पिया पर हिन जे ज़बान ते हो अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह ओ जदों ने गली मजा मक्के पाक जी उन्हें घिटीअ मजा मुझे सोने हबीब जो गुज़र थियो आहे ओ सकरंड वारो जेॾीमहिल ॿिन्ही जहाननि जो सरदार उतो अचे लॻियो आहे अम्मार जी नज़र मुस्तफा जे हसीन मुखड़े ते पई रड़ करे ते दुआ सिनी या रसूल अल्लाह ओ मुझे सोना हबीब हेॾे नज़र कयो अॼु तुंहिंजे इश्क में अॼु तुंहिंजे मोहब्बत में ही इम्तिहान मूंखां वरितो थो वञे पियो भाउ जे टांडन ते सुम्हारियो वियो आहियां अल्लाह अल्लाह हबीबन करीमन जॾहिं करीब थे ॾिसनि था त भाउ जे टांडन ते अम्मार जो जिस्म जली रहियो आहे साईं फरमाइनि था या नार कूनी बरदम व सलामन अला अम्मार कमा कुंते अला इब्राहीम ओ बाहि थधी थी वञ सलामती वारी बणजी वञ जे इब्राहीम खलील ते थधी थी हुई मुंहिंजे अम्मार जे मथां थधी थी वञ हबीबन जा लफ़्ज़ निकिता बाहि ठरी वई साईं फरमाइनि था इस्बिरू या आल यासिर फइन्न मौइदकुमुल जन्नह ए यासिर जा औलाद सब्र कयो
करीम तव्हांजे लाइ जन्नत जो वाइदो करे छॾियो आहे। हज़रत अम्मार उथी हबीब करीम जे अॻियां चवे थो या रसूल अल्लाह सिर वञे जान वञे पर तव्हांजो दीन न छॾींदुसि। असां सिर दा सौदा कर बेटे सिर दा सौदा कर बेटे नाल मदनी दे हो लगी दिलियां नाल पुनल दे हो लगी दिलियां असां इश्क दा कलमा भर बैठे असां सिर दा सौदा ओ शहर मदीना पेश तो भलेरा होया सवाया बख्त है मेरा शहर पुनलदा पेश तो भलेरा होया सवाया बख्त है मेरा क्या करे से दोज़ख मैनू असा यार ते तवक्कल कर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे सिर दा सौदा ओ मुझा प्री प्यारा जे महबूब जे मथा ईमान आंदूं आज़माइशूं भी आयूं इम्तिहान भी आया पर इश्क वारनि पंहिंजे हबीब जे दर जी ग़ुलामी न छॾी। ओ मुझा प्री प्यारा अॼु असीं आशिक़े रसूल त सदायूं था ज़बानी दावा त कयूं वेठा आहियूं पर निमाज़ असां वटि कोन्हे दाढ़ी असां वटि कोन्हे पटको असांखे नसीब न आहे चोरियूं ज़ोरियूं ज़ुल्म धाड़ा फुरूं बेहयायुनि जा कम छा आशिक़नि जो इहो कमु हूंदो आहे छा महबूब जे मोहब्बत वारनि जो इहा वाट हूंदी आहे। ओ मुंहिंजा प्री प्यारा जे मदीने वारे मीर सां सची मोहब्बत थई त इहे गुनाहनि वारा रस्ता छॾ बुराइयुनि वारियूं वाटूं छॾ वाट उहा वठ जेका दिलबर मोहम्मद करीम सेखारी आहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। तव्हां अल्लाह सां मोहब्बत रखो था त पोइ फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह पोइ पहिरीं मुंहिंजी ताबेदारी कयो मुंहिंजी फरमाबरदारी कयो पोइ तव्हां सां अल्लाह मोहब्बत रखंदो। ए अल्लाह जी मोहब्बत जा दावेदारो ए तौहीद जा दावेदारो ए खुदा जे न तौहीद जा दावा करण वारो पहिरीं मिठे मोहम्मद करीम जे दर जी ग़ुलामी हासिल कयो महबूबनि जो इत्तिबा कयो हबीबनि जी ताबेदारी कयो। अल्लाह अल्लाह यहूदी चवंदा हा नसारा चवंदा हा त असां अल्लाह जा परस्तार आहियूं असीं अल्लाह ताला जल शानो सां मोहब्बत रखूं था खुदा जी ज़ात सां असांजी मोहब्बत आहे जॾहिं उन्हनि इहे दावाऊं पे कयूं बटाकूं पे हयूं त क़ुरान जी आयत नाज़िल थी मुंहिंजा महबूब चईने जे मूं रब सां मोहब्बत रखनि था त पहिरीं मुंहिंजे महबूब जी ग़ुलामी हासिल कनि। ओ मुंहिंजा प्री प्यारा जे महबूब जी ग़ुलामी हासिल कई ताबेदारी महबूब जी कई त छा मिलंदो युहिब्बुकुमुल्लाह अल्लाह तव्हां सां मोहब्बत रखे अल्लाह जी जैसा मोहब्बत रखबी आहे उनखे छा चइबो आहे महबूब छा चइबो आहे अल्लाह जैसा मोहब्बत रखे माना अल्लाह जो महबूब थी वञे न चई सुभान अल्लाह अल्लाह मुहिब थी वञे बानो महबूब बणजी वञे पोइ महबूब खे कॾहिं को ॾुखियो छॾींदो आहे पंहिंजे महबूब खे को ॾुख में सहंदो
हाँ जॾहिं तूं अल्लाह जो महबूब थी वञी त तुंहिंजी हर अंगल हर फरमाइश मुंहिंजो रब पूरी करे छॾे अॼु दाऊं थो करी न साईं दुआ घुरो त मुंहिंजे रिस्क में बरकत पवे को चए थो मूंखे कर्ज़ वठी वियो आहे को चए थो ज़ाल मूंसां नथी ठहे को चए थो पुटु नथो मूंसां ठहे हर को सूरनि सां भरियो वेठो आहे ग़लति थो चओ पत्थर पराओ सूर सभु कंहिंखे पंहिंजा जंहिंखां खणी पुछ त कन घणा कन थोरड़ा पर कान्हे सूरनि खां धार हर को सूरनि में भरियो वेठो आहे ओ मुंहिंजा पीरी प्यारा जॾहिं तूं अल्लाह जो महबूब बणिजी वेंदे रब तुंहिंजा ॾुख दर्द सूर सभु लाहे छॾींदो पर इहो महबूबियत रबूबी रब जी ज़ात जे महबूबियत वारो दर्जो तोखे कीअं मिलंदो जॾहिं मदीने वारे मीर जे दर जी गुलामी हबीबन जो इत्तबा कंदे महबूबन जी फरमा बरदारी कंदे हबीबन जी हर सुन्नत ते अमल कंदे रब तोखे पंहिंजो महबूब बनाए छॾींदो हां ओ मुंहिंजा पीरी प्यारा पोइ इहो दर्जो खपई या न खपई अल्लाह तोसां मोहब्बत रखे इहा ॻाल्हि वणे थी या नथी वणे इहा ॻाल्हि खपे या न खपे कंहिंखे खपे पहिरीं महबूब जी इताअत कर महबूब जी ताबेदारी कर पोइ तूं अल्लाह जो महबूब बणिजी ताबेदारी कीअं जे निमाज़ न पढ़ंदो आहीं त अॼु खोटी निमाज़ शुरू कर हिते थदा थी वियो न हा जेके पढ़ंदा आहियो से त ॻाल्हायो था जेके न पढ़ंदा आहिनि से बि त ॻाल्हाइनि त ॿुधा न साईं किथां तले भांडे खां आयो आहे साईं बि शायदि थियनि त पढ़ंदो निमाज़ हथ मथे खणो साईं बि ॾिसे मथे मथे हथ खण शाबाश ख़ुदा ख़ुशि कंदो भला घणा ॾींहं पढ़ंदो हा रमज़ान में वॾो आबिद हुई रमज़ान गुज़रियो आख़िर रमज़ान गया निमाज़ जी मुद गई मुसला वेड़ रखो साईं फरमाइनि था हा के बुज़ुर्ग के अल्लाह जे वली जो फरमान आहे त उहे बुरा माण्हू आहिनि जेके रमज़ान में रब खे सुञाणनि रमज़ान गुज़री वञे त रब खे न सुञाणनि जेकी अमल रब खे राज़ी करण वारा आहिनि से रुॻे रमज़ान सां मखसूस न आहिनि हर दौर में हर ॾींहं में हर राति में उहे अमल कर जिन सां अल्लाह बि राज़ी मदीने वारो ताजदार जे निमाज़ न पढ़ंदो आहीं त 5 वक़्त निमाज़ पढ़ जे सुहारी न थई त हीअ मुंहं में सुहारी मुबारक रख जे सुहारी रखंदे न इहा अथई बिना महिनत जी इबादत मन तमस्सक बिसुन्नती इंद फसाद उम्मती फलहु अज्र 100 शहीद 100 शहीदनि जो सवाब आहे जो फितने फसाद जी दौर में हिकिड़ी सुन्नत ते अमल कई पर साईं ॿार बि वॾो अथसि तोर त 2 तोला बि कोन जे पर मुड़सनि जा गाटा थी भॼे ॾाढी साईं केरु रखे हा पर मुंहिंजा पीरी प्यारा ही महबूब जी सुन्नत आहे लेटर लिखंदे ख़त लिखंदे मथो एड्रेस हूंदी त मंज़िल ते पहुचंदो न एड्रेस न लिखी त ख़त रोलू थी वेंदो गला ख़त रोलू थी वेंदो मंज़िल ते कोन पहुची सघंदो ओ मुंहिंजा दा अमलनि सालिहनि जी एड्रेस अथई सुहारी मुबारक सुहारी मुबारक हुजेसि भली गंदलो आहे गुनहगार आहे त परे को ईंदो चवंदे त को मौलवी साहिब आहे को हाफ़िज़ आहे को हाजी आहे सुठो गुमान ईंदो ॾाढी पूरी पई अथसि भली तस्बीह पढ़ंदो अचे ठक थो अचे सुहारी में सुठो गुमान वेंदो छो त हे महबूब जो मुहांडो आहे न अरे जेॾी महिल हज़रत मूसा कलीमुल्लाह अल्लाह जे प्यारे पैगंबर बददुआ ॾिनी ऐं फिरौन कुलज़म में ॿुॾो पूरो लश्कर फिरौन जो ॿुॾी वियो पर सामरी मस्कुर किनारे ते सही सलामत बीठो छा कंदो जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम वांगुरु ॾाढी रखाए लठ हज़रत मूसा वारी खई चाचो मूसा बिन इमरान मां आहियां अचो तव्हांखे वाइस करे ॿुधाए पोइ ईअं माण्हुनि खे खिलाईंदो मज़ाक कंदो हो मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल ख़ुदा जे अज़ाब में फिरौनी लश्कर ॿुॾो पर उहो सामरी किनारे ते सही सलामत बीठो हज़रत मूसा अलैहिस्सलाम चयो मुंहिंजा मौला हे त वॾो दुश्मन मुंहिंजो इहो कीअं बची वियो रब फरमायो त मूसा सुहारी तो जहिड़ी रखियल हुयसि
मुहांडो मुझे प्यारे कलीम जेड़ो बणाई की आज़ाब कयांस इन मुहांडे जो मूं रब के हया पियो पर जे कलीमुल्लाह जे मुहांडे वारो अल्लाह जे अज़ाब का बची सके तो मुहम्मदुर रसूलुल्लाह हबीबुल्लाह जे मुहांडे वारो कीअं न अल्लाह जे अज़ाब का बची सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो उन्हें महबूब वाली सूरत अपनाए सीरत अपनाए वो मुझा पिरी प्यारा बीड़ियों छद हुक्का छद मुझादा ये मेन पुड़ियों गुटका ये छद भला जे आदत थी फोटा खणिया वकील तो के पढ़ी रींदो इंशाअल्लाह केड़ी इबादत हुंदी छुट्टी मिलंदी समझो था मुझा पिरी प्यारा अल्लाह जो जिक्र कयो खुदा जा सालिहाना बनजो मस्जिदुन के आबाद कयो कुरान की तिलावत कयो उथंदे वेंदे महबूब ते सलात सगोरी घणी पढ़ो जो सलात हिते पढ़ंदो ही साईं फरमांदा अस्मा सलात अहल मोहब्बत वारो सलात पढ़े तो उन जे चप्पन जा आवाज रोज़े अतहर में महबूब मा मिन मुस्लिमिन युसल्लिमु अलैया मुसलमान जिते भी हुजे मुते सलाम पढ़ंदो आ इल्ला बलगनी सौतहु उन जो आवाज मुंह मोहम्मद करीम ताईं पहुंचंदो आ कालू व मिन बाद वफातिक या रसूल अल्लाह मुझा सोना हबीब जने दुनिया का पर्दो फरमाए विंदो पो बसा जा आवाज बुधंदो पर फरमाए त हां जी हींअर बुधांदो तीअं पो बि तव्हां जा दुरूद बुधंदो فإن الله حرم على الأرض أن تأكل أجساد الأنبياء زمین जे मथां रब हराम करे छॾियो आहे जो ज़मीन नबीअनि जे जिस्मनि खे न खाईंदी न ॻारींदी فإن नबी अल्लाह हय्युन युरज़क़ु नबी सॻोरो मज़ार में ज़िंदा हूंदो आहे रब वटां उन खे रोज़ी बि ॾिनी वेंदी आहे मुंहिंजा पीरी प्यारा तू जेका हिते विख खणी तो जेको लफ्ज़ ॻाल्हाई तो जेको अमल करी तो मुझे महबूब के रोज़े अतर में सब रिपोर्ट पहुची थी महबूबन ते इहा सब ख़बर पहुचे थी पो जे महबूबन वट तुंहिंजी रिपोर्ट पहुचे थी सुठा अमल हुजूर ख़ुशि थियनि पर जेकॾहिं तुंहिंजा बुरा अमल था थियनि त महबूब सोना गमज़दा थियनि था त मुंहिंजा उम्मती ही कहिड़ो रस्तो तो इख्तियार कयो मुंहिंजा पिरी प्यारा पोइ ॿुधाए त उन सोणे खे राज़ी कंदे या नाराज़ कंदे